समाजी फलाही तंजीम पीपल्स वेलफेयर ऑर्गेनाइजेशन की तंजीमी गजाणी में अहम फैसला। रिपोर्ट मंजूर कालरो। पीपल्स वेलफेयर ऑर्गेनाइजेशन PWO हैदराबाद पंहिंजी क़यादत में तंजीमी सरगर्मियुनि खे जारी रखंदे जनरल सेक्रेटरी प्रोफेसर भाई ख़ान सोलंकी तरफ़ां हिकु गजाणी कोठाई वई, जंहिंजी सदारत सरपरस्त आला डॉक्टर सैयद फरमान अली शाह कई, जॾहिं त सरपरस्त जाम निज़ामुद्दीन भागत ऐं सदर नज़ाकत अली फाज़राणी ख़ुसूसी मेहमान हुआ। तिलावत कलाम पाक जी साद जाम निज़ामुद्दीन भागत हासिल कई, जॾहिं त उहिदेदारनि ऐं सुप्रीम काउंसिल जे मेंबरनि मुफ़ीद मशवरनि सां नवाज़ियो। हुन गजाणी में सोलंकी साहिब गुज़िरियल मीटिंग जा मिनट्स पढ़ी ॿुधाया, जेके यकराव सां मंज़ूर कया विया। उन बाद मीटिंग जे एजेंडाउनि मुताबिक़ कार्रवाई हलाई वई। शरीक मेंबरनि पंहिंजा पंहिंजा राया पेश कया, जंहिंजी रोशनी में काराइता फ़ैसिला कया विया, जंहिंमें फाज़राणी साहिब तंज़ीम जी रजिस्ट्रेशन वारे मरहले में अॻु भराई वारी ख़ुशख़बरी ॿुधाई। अहिड़ी रीति तंज़ीम जी जुमिले 3 सालनि जी कारकर्दगीअ बाबति किताब जो छपाइण वारे कम खे आख़िरी मरहले में पहुचायो वियो, जॾहिं त सोशल वेलफेयर इदारे जे अमलदारनि ऐं डिप्टी कमिश्नर हैदराबाद जा पैगाम शामिल करण लाइ साण से राब्तो रखियो वेंदो। उन बाद ख़ाली थियल उहिदे नाइब सदर लाइ मौज़ू मेंबर मक़बूल सिंधी जी जकराव सां चूंड कई वई। हिन गजाणी दौरान PWO जे सरगर्म सदाबहार मेंबर अदीब शाइर ऐं केतिरनि किताबनि जो लेखक मोहतरम सलीम चन्ना जो छपियल नओं किताब हैदराबाद जो छोकिरो जी महाूरत पिणु कई वई। सभिनी शरीक मेंबरनि साथियुनि खेसि मुबारकूं पेश कयूं। गजाणी में अली नवाज़ चिनड़, फारूक नाइच, मैडम नीलोफर भुट्टो, अल्ताफ़ चन्नड़, ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी, सलीम चन्ना ऐं ॿियनि साथियुनि शिरकत कई। आख़िर में साईं फरमान अली शाह तरफ़ां शरीक समूरनि मेंबरनि जो शुक्रिया अदा कंदे मुहर्रम हराम वारनि हलंदड़ ॾियारनि जी मुनासिबत सां फ़रमायो त करबला वारा असांखे वफ़ादारी जो दर्स ॾियनि था। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ा निभाए मौला हुसैन जे साथियुनि पिणु आख़िरी घड़ीअनि ताईं इमाम ऐं आली मक़ाम जो दीन इस्लाम ख़ातिर पंहिंजे वफ़ा जो ता क़यामत अज़ीम आलिशान मिसाल क़ाइमु कयो। पीपल्स वेलफेयर जा कारकुन ऐं उहिदेदार करबला वारनि जो दग वठी तंज़ीम सां वफ़ा कंदे ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत जा नवां बाब मरतब कंदा। दुआए ख़ैर बाद रेफ्रेशमेंट सां गजाणी इख़्तिताम पज़ीर थी।